ख़बर मां शेयर कंदा हलूं। उमरकोट में बोर्ड जी सूरत हाल में सुस्ती ऐं बद इंतज़ामी जी शिकायतुनि ते डिप्टी कमिश्नर ताहिर मेमण खे बदिली कयो वियो आहे। ताहिर मेमण जी जाइ ते मोहम्मद बख्श नओं डिप्टी कमिश्नर मुक़ररु करे नोटिफिकेशन जारी कयो। ताहिर मेमण खे सर्विसिस खाते कराची में रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई वई। अहम ख़बर मां शेयर कयूं पिया। उमरकोट में बोर्ड जी सूरत हाल में सुस्ती ऐं बद इंतज़ामी जी शिकायतुनि ते डिप्टी कमिश्नर ताहिर मेमण खे बदिली कयो वियो आहे। ताहिर मेमण जी जाइ ते मोहम्मद बख्श नओं डिप्टी कमिश्नर मुक़ररु करे नोटिफिकेशन जारी कयो वियो। ताहिर मेमण खे सर्विसिस खाते कराची में रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई वई आहे। अवां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया। उमरकोट में बोर्ड जी सूरत हाल में सुस्ती ऐं बद इंतज़ामी जी शिकायतुनि ते डिप्टी कमिश्नर ताहिर मेमण खे बदिली कयो वियो आहे। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं पिया। ताहिर मेमण जी जाइ ते मोहम्मद बख्श नओं डिप्टी कमिश्नर मुक़ररु करे नोटिफिकेशन जारी कयो आहे। ताहिर मेमण खे सर्विसिस खाते कराची में रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई वई। उमरकोट में बोर्ड जी सूरत हाल में सुस्ती ऐं बद इंतज़ामी जी शिकायतुनि ते डिप्टी कमिश्नर ताहिर मेमण खे बदिली कयो वियो आहे। ताहिर मेमण जी जाइ ते मोहम्मद बख्श नओं डिप्टी कमिश्नर मुक़ररु करे नोटिफिकेशन जारी कयो वियो। ताहिर मेमण खे सर्विसिस खाते कराची में रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई वई। उमरकोट में बोर्ड सूरत हाल में सुस्ती ऐं बद इंतज़ामी जी शिकायतुनि ते डिप्टी कमिश्नर ताहिर मेमण खे बदिली कयो वियो आहे। ताहिर मेमण जी जाइ ते मोहम्मद बख्श नओं डिप्टी कमिश्नर मुक़ररु थियो आहे, जंहिं जो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो। ताहिर मेमण खे सर्विसिस खाते कराची में रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई वई। उमरकोट में बोर्ड सूरत हाल में सुस्ती ऐं बद इंतज़ामी जी शिकायतुनि ते डिप्टी कमिश्नर ताहिर मेमण खे बदिली कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील लाइ राब्तो कयो आहे SNTV न्यूज़ रिपोर्टर नज़र समेजो सां। नज़र अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। जी बिल्कुल, उमरकोट में डिप्टी कमिश्नर जो उमरकोट है बदली रिपोर्ट करण जो हुक्म इतने जो मोहम्मद बख्श उर्फ राजा जो है नओं डिप्टी कमिश्नर उमरकोट मुक़ररु थियो है। बरसात में मुतासिरन मां पानी निकाल करण ऐं सुस्ती रिलीफ कमनि में बेहतर कारकर्दगी न ॾेखारण ते जेको आवामी शिकायत ते डिप्टी कमिश्नर उमरकोट ताहिर मेमण खे जेको हटायो वियो आहे। डिप्टी कमिश्नर उमरकोट ताहिर मेमण खे जेको हटाई सर्विस खाते कराची में रिपोर्ट करण जी जेको हिदायत कई वई आहे ऐं बरसात मुतासिरन इलाइक़नि में रिलीफ में कम ऐं बीठल पाणी खे निकाली कराइण में सुस्ती करण सबबि जेको आहे आवाम जी शिकायतनि जे करे जेको आहे ताहिर मेमण ते कावड़ हुई। आवामी जेको शिकायतनि ते ताहिर मेमण खे घर रवानो कयो वियो आहे ऐं चीफ सेक्रेटरी जो सिंध है डिप्टी कमिश्नर ताहिर मेमण जे जाइ ते जेको आहे मोहम्मद बख्श उर्फ राजा के नओं डिप्टी कमिश्नर उमरकोट जेको मुक़ररु कयो वियो आहे। जी ठीकु आहे। नज़र